नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में सिंध हुकूमत पारां उस्तादन जी भर्ती जे लाइ IBA पारां वर्तल टेस्ट में 55 पास मार्कूं खणण वारे फार्मूले खिलाफ़ टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि मेन शहीद चौक कपरो ते खादम सरवरी, अमानला, ख़ालिद, नवाज़ राजड़, इक़बाल राजड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन एहतजाज कंदे चयो त सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त बराबरी जी बुनियाद ते 50 मार्कनि ते पास कया वञनि ऐं IBA टेस्टिंग सर्विस में सवालनि में कयल पंहिंजूं ग़लतियूं तस्लीम करे नौजवान खे ग्रेस मार्कूं ॾिनियूं वञनि। खेनि इंसाफ़ ॾिनो वञे। नौजवान जो वधीक चवणु हो त सिंध सरकार उस्तादन मुतलिक़ ॿिटी पॉलिसी करे नौजवान में मायूसी पखेड़े छॾी आहे। किथे 33 वारा पास त किथे 53 वारा नाहिल। कपरो जे समूरनि यूनियन काउंसिलनि खे हार्ड एरिया करार ॾेई बेरोज़गार नौजवान खे रोज़गार ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सिंध गवर्नमेंट 46,000 उस्तादन जी भर्ती जे लाइ IBA खे कॉन्टेक्ट ॾिनो। उन्हनि पहिरीं ॻाल्हि त टेस्ट में इलाही सारियूं ग़लतियूं कयूं आहिनि। असांजो 25 सेप्टेम्बर ते हो पेपर PST जो उन में 5 खां 6 ग़लतियूं आहिनि जंहिंखे पूरी सिंध ज़ाहिर कयो आहे। अॼु असां इन जे ख़िलाफ़ु एहतजाज कयो आहे जो सिंध गवर्नमेंट हिकिड़ी पॉलिसियूं ठाहियूं आहिनि, ॿिटियूं पॉलिसियूं हार्ड यूसीस जेके उन्हनि जा मनपसंदि इलाइक़ा आहिनि उन्हनि खे हार्ड करार ॾेई उन्हनि खे 33 ते पास कयो वियो आहे। ऐं जेके ॿिया मेल जेके आहिनि उम्मीदवार उन्हनि खे साॻी पॉलिसी 55 ते पास कयो वियो आहे। असीं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो करियूं था त 50+ वारा जेके नौजवान आहिनि उहे अहल आहिनि, उहे क़ाबिल आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। जेके IBA जूं ग़लतियूं आहिनि उन्हनि जूं ग़लतियुनि खे रिवाइज़ करे उन्हनि खे ग्रेस मार्कूं ॾेई उन्हनि खे पास कयो वञे। कपरो जा जेके बाशऊर नौजवान गॾु थियण जो मक़सदु इहो ई आहे जेको रीसेंट PST GST जी जेका टेस्ट थी आहे उन में मुख़्तलिफ़ कैटेगरी में जेको आहे सो पासिंग मार्क्स रखियूं हुयूं आहिनि। असांजो हिकु ई मुतालबो आहे त मतिलबु कपरो जेको आहे अचड़ो थर सां बिलोंग रखे थो उनखे ऑल ओवर जेको आहे हार्ड UC में जेको आहे सो करार ॾिनो वञे। उनखां अलावा जेके 50 वारा आहिनि उन्हनि खे ऑल ओवर 50 ते पास कयो वञे। जेके फीमेल्स आहिनि उन्हनि खे 45 ते पास कयो वञे। ऐं जेके कीज़ में ग़लतियूं आहिनि उन्हनि जूं ग्रेस मार्कूं ॾिनियूं वञे। जेके असांजो प्रोफेशनल डिग्रियूं आहिनि उन्हनि जूं बि ग्रेस मार्कूं ॾिनियूं वञे। पॉलिसी जेका आहे उहा करार ॾिनी वञे ऐं जेको आहे मेल खे जेको आहे 50 ते ऐं फीमेल खे 45 ते पास कयो वञे। ऐं उनखां अलावा IBA जेको कीज़ में मिस्टेक्स कयूं आहिनि उन्हनि जूं जेके आहिनि ओवरऑल ग्रेस मार्कूं ॾिनियूं वञनि। ऐं जेको आहे कपरो जेको आहे उहो पूरो हार्ड करार ॾिनो वञे। असांजा इहे जाइज़ मुतालबा आहिनि ऐं असां जेको आहे उमेदु कयूं था इहे असांजा मुतालबा जेको आहिनि। कुल ॾिठो वञे त तालीम जे हिसाब खां पूरो कपरो तालुको हार्ड एरिया में शुमार थो थिए। असांजी सिंध गवर्नमेंट खां इहा अपील आहे त पूरे तालुके खे हार्ड एरिया करार ॾेई 33 ते पास कयो वञे। एहतजाज करे रहिया आहियूं इन जे करे त गवर्नमेंट जेको डबल पॉलिसी रखी आहे, हिकिड़ा हार्ड एरिया में 33 ते पास आहिनि, ॿिया 54 ते बि फेल आहिनि। हालांकि गवर्नमेंट खे हिकु पॉलिसी रखणु घुरिजे। असांजो मुतालबो आहे त 50+ वारनि खे पास करणु घुरिजे ऐं ग्रेस मार्कूं ॾियणु घुरिजनि जेके ग़लति सुवाल ॾिना विया आहिनि। उहे दोस्त आहिनि एहतजाज रिकॉर्ड करायो आहे जेके 50 ताईं मार्कूं खयूं आहिनि। जेका सिंध हुकूमत जी पॉलिसी आहे उन जे ख़िलाफ़ु ई एहतजाज रिकॉर्ड कयो वञे पियो। हुननि हिकिड़ियूं मनपसंदि हार्ड UCs ॾिनियूं आहिनि। कुझु अहिड़ियूं UCs आहिनि जंहिंखे हुननि हार्ड में न आहे शामिलु कयो। जीअं गोभी UC आहे उहा काज़ी फैज़मंद कढी वई हुई ऐं उहा हार्ड में आहे, डिज़र्ट एरिया में अचे थी। जीअं UC हथुंगो आहे उहा बि डिज़र्ट में अचे थी। कुझु उन्हनि जूं जेके दियूं उहे डिज़र्ट में अचनि थियूं, उन्हनि खे हार्ड में शुमार कयो वञे। जेके ॿिया दोस्त BEd करे वेठा आहिनि उन्हनि खे इज़ाफ़ी मार्कूं ॾिनियूं वञनि। ग्रेस मार्कूं जेके आहिनि उहे बि ॾिनियूं वञनि। त उन्हनि में इहो आहे त जेके दोस्तनि में परेशानी आहे उहा ख़तमु थींदी। महिरबानी करे सिंध गवर्नमेंट खां मुतालबो आहे त हिननि शयुनि ते अमल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।